ईंदे ई जेके जानवरनि जूं मंडियूं आहिनि उन्हनि में रौनकूं बहाल थी वियूं। हैदराबाद जी जेका सभ खां वॾी जानवरनि जी मंडी आहे हटली वारे इलाइक़े में क़ाइमु, उन जूं रौनकूं बि हींअर उरूज ते आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि मां जेके वापारी आहिनि उन्हनि पारां जानवर हिते खणी आंदा पिया वञनि। हिते हींअर रश थियण जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। वापारी हिन जॻह ते तमामु घणा पहुची चुका आहिनि। ख़रीदारनि जी बि आमद रफ़्त आहे हिते जेका आहे उहा जारी आहे। वापारियुनि ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। असां जेको बात हूँ मंडी जो मार्केट जो ख़बर नथो पए। सफ़ा मंदी आहे। साल घणो माल ख़र्च महांगा आहिनि, माल महांगो तो वरितल आहे। ख़र्च ज़्यादा कयासीं हाणे जो ना आहे, ख़रीदारी ना आहे। होशियारो फिरोज़ मां आया हूँ। मंडी रेट घटि आहिनि। हाँ जेको असां ही छेला का आया आहियूं पर अञा बीठा आहिनि, हिकु बि छेलो न अञा खपायो। साईं माल गंज आहे, ख़रीदार कोन्हनि के अहिड़ा अचनि था बसि ॻाल्हाए वरी हलिया था वञनि। होशियारो फिरोज़ बाबा मंडी जो मज़ो घटि आहे। ही साल अॻे साल खां घटि। अॻे साल जेको 1.5 लख में खपंदो हो उहो हींअर 80-90। का ख़बर ई कान थी पए, हिकिड़ो ई कोन्हे काॾे वञूं असां। माल खणी आया हूँ, किराया भाड़ा भरे। बाज़ार सही आहे, इन सभु माल कुछ घटि आहे पहिरीं खां। पहिरीं माल घणो हूंदो, इन सां माल घटि आहे, कुझु फ़र्क़ु आहे कुझु न त हर साल 50 वारा माल पालींदा टाला ईंदा हुआ। हिन साल जेको आहे 50 में माल घटि आहे। इन करे जेको आहे माल जे करे थोरो घणो सख़्ती थी आहे। सिंधी माल आहे ॿुधी न, 50 में माल घटि आहे। मथे साल खां वधीक आहे रेट। जी जी मिले माल मिले बि नथो, वरी खपे बि नथो। शहर ॾे शहर जा माण्हू चवनि था 18, 20, 25, हिते 35-40 घटि मिले ई नथो। जानवरनि जी मंडी में मौजूदु वापारियुनि ऐं ख़रीदारनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिननि जो इहो ई चवणु आहे त जेके पोएं साल निस्बत हिन साल जेके रेट आहिनि उहे कुझु हाई आहिनि। ख़रीदारनि बि इहा ई दांह कई आहे त रेट इलाही हाई आहिनि। वापारियुनि जो चवणु आहे त जेतिरो असां ख़र्चु कयो आहे उहो ओतिरो ख़र्चु असांखे न मिली रहियो आहे। कैमरा टीम सां गॾु GM चांडियो, धरती TV, हैदराबाद।